दोस्तों उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे तव्हांजे साम्हूं 43 वॉल्यूम 2003 में रिलीज़ आहे। एल्बम जो टाइटल तोखां परे। एल्बम तमामु बहितरीनु आहे, सुठो आहे, बहितरीनु आहे। इंशाल्लाह तव्हांखे वणंदो। ऐं हिन जी शाइरी बि तमामु सुठी आहे, सुठनि शाइरनि जी आहे। ऐं हिन में पसंदि जो गीत मां ॿुधायांव त सुहिणियुनि अखियुनि वारा नालो त ॿुधायूं वञ आहीं किथां जो धाड़ियल तूं। तमामु बहितरीनु गीत आहे, सुठो गीत आहे। अवां जो बि ॿुधल हूंदो ऐं अवाम जो बि थी सघे पसंदीदा कलाम हुजे। ऐं हिकिड़ो ॾींहुं विच में बि मिस थी वियो आहे कल्ह वारो, त हुनजे लाइ माज़रत आहे। ऐं इंशाल्लाह हाणे कोई बि ॾींहुं मतिलबु मिक्स न कंदासीं। जेको ॾींहुं रखियलु आहे उन ॾींहं ते वीडियो ईंदो रहंदो। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन वीडियो में असां कोई बि गीत शामिलु नथा कयूं। हिन वीडियो में अव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि। सिर्फ़ु एतिरो कमु रखियलु आहे। ऐं दोस्तनि जा कुझु कमेंट्स बि पियल आहिनि, उहे बि शामिलु कयूं। हेॾो हिकिड़े दोस्त मोलाई लिखियलु अथसि नालो, ऐं हुन लिखियो आहे त इमाम बख्श बलोच जो आहे गानो। एल्बम सचल प्रोडक्शन जा उहो अपलोड कंदा अदा। उहो एल्बम असां वटि कोन आहे। ठीकु आहे अदा। उनखां बाद हुबदार अली भाउ लिखियो आहे राइट। ऐं वहीद भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम। 2 कमेंट्स आहिनि, माय फेवरेट आल सॉन्ग्स। वॾी महिरबानी वहीद भाउ, ज़बरदस्त कमेंट्स तुंहिंजा। ऐं उनखां पोइ वरी हुबदार अली उजण साहब लिखियो आहे राइट। ऐं वहीद भाउ लिखियो आहे सुपर हिट एल्बम ऐं 32 दिलूं। वॾी महिरबानी वहीद भाउ, लख कुर्ब लख लाइक तव्हां सभिनी दोस्तनि जा। ऐं हाणे हिन एल्बम जी तरफ़ हलंदासीं त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि। ऐं हिन में पहिरियों गीत जेको आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब जो आहे। गीत जा बोल लिखिया अथई कजांइ कोई यार सिंधी। उनखां पोइ आहे मंज़ूर मंगसी साहब जो कलाम आहे अल्लाह तोखे आणींदो। ऐं उनखां पोइ अनवर मंगसी जो गीत आहे तुंहिंजे घुमण तां सदके वञा। ऐं उनखां पोइ आहे कौसर बुरड़े जी शाइरी आहे इश्क जे इज़हार सां। उनखां पोइ आहे गीत तमामु सुठो पाण कॾहिं खां परे थियासीं। उनखां पोइ महबूब ख़ान जानी जी शाइरी आहे। हीउ सुठो बहितरीनु गीत आहे, मुंहिंजी पसंदि जो गीत आहे, मशहूरु गीत आहे सुहिणियुनि अखियुनि वारा। उनखां पोइ आहे मोहम्मद हुसैन जो कलाम आहे मुंहिंजे दिलबर खे था मारनि, मुंहिंजे दिलबर खे था मारनि। उनखां पोइ आहे शाह जतोई साहब जी शाइरी आहे हिकिड़ा ॾुख त विसरनि साईं। ऐं उनखां पोइ पीर बख्श सोलंकी पुराणो शाइर आहे, उनजो गीत आहे। गीत जा बोल आहिनि दिलि टुटण खां पोइ कीअं जुड़ंदी। ऐं उनखां पोइ ज़मीर दाए जो गीत आहे। गीत जा बोल लिखिया अथई ख़ूबसूरत ख़ूब आहीं। ऐं एल्बम कंप्लीट थी चुको। ऐं दोस्तों अव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, पंहिंजनि दोस्तनि प्यारनि ताईं शेयर कंदा। ऐं काई ग़लती काई कोताही थी वई हुजे त उहा कमेंट्स करे मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा त जीअं आउं अॻिते हली उहा ग़लती न कयां।